बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहिया मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 22 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे नज़म ऐं ज़ब्त जी अहमियत। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ खे पढ़ण जे तरफ़। सबक़ 22 नज़म ऐं ज़ब्त जी अहमियत। हीअ समूरी काइनात कुदरत जे निज़ाम ऐं ज़ाब्ते हेठि हले थी। इंसानी जिस्म खां वठी शमसी निज़ाम ताईं असांखे हिकु तंज़ीम, हिकु ज़ाब्तो ऐं निज़ाम नज़र अचे थो। फितरत जी निज़ाम ऐं ज़ाब्ते जो ही हिकु आला नमूनो आहे। सिज, चंड ऐं तारा सभु पाबंदीअ सां गर्दिश कंदा रहनि था। ही सितारा ऐं गिरह जेकॾहिं बदनज़मीअ जो शिकार थी टकिरिजी पवनि त हूंद दुनिया पल में सड़ी रख थी वञे। मौसमनि जा इहे फेरा राति ऐं ॾींहुं, सुबुह ऐं शाम सभु उन कुदरत वारे जी निज़ाम जो हिकु नमूनो आहिनि। सिज जो उभरण ऐं लहण, चंड जो मुख़्तलिफ़ तारीख़नि ते नंढो या वॾो थियणु ऐं तारनि जो चिमकण सभु हिकु निज़ाम हेठि पंहिंजो पंहिंजो कमु कंदा रहनि था। परे नथा हलूं, सिर्फ़ पंहिंजी जिस्म जो ई खणी मिसाल वठो। जिस्मानी चुरपुर खे ई आॾो रखूं त मालूम थींदो त दिमाग़ अकेलो ई उहो सारो कारोबार हलाए थो। फ़ालिज जी बीमारीअ में कंहिं हिकु उज़वे ते असर सबबि जिस्मानी चुरपुर एतिरे क़दुरु त मुतासिर थिए थी जो ॻाल्हाइण खां वठी हलण, खाइण, पीअण, उथण ऐं वेहण सभ जा सभ या त जवाबु ॾियो वञनि या माज़ूरीअ में बदिलजियो वञनि। कंहिं गाॾीअ खे ई मिसाल करे वठो जेका कंहिं नंढड़ी मशीनी ख़राबीअ सबबि या तेल जी फ़राहमीअ में रंडक पवण सबबि हलण खां रुकिजी वेंदी आहे। अहिड़ीअ रीति जंहिं बि शइ या साह वारे खे ॾिसबो त उन जो निज़ाम पूरीअ रीति मुनज़म हूंदो ऐं ज़ाब्तनि जो पाबंद नज़र ईंदो। को इदारो हुजे या को पेशो या धंधो, उन जा बि के उसूल ऐं क़ाइदा जुड़ियल हूंदा आहिनि। उन में किथे बि का बेक़ाइदगी थियल हूंदी त उहो दुरुस्त नमूने में पंहिंजी कार वहिंवार खे हलाए न सघंदो पर नुक़सान माणींदो। ॾिठो वञे त फितरत जी का बि जोड़ जुड़ियल हुजे या इंसान जी का तख़लीक़ या रिथा, हर हिक में भञकड़ीअ वारी हालत में जोखो हूंदो आहे। दुनिया में थींदड़ हादसा, तूफ़ान, ज़िलज़िला ऐं ॿोॾूं वग़ैरह सभु फितरत जी निज़म ऐं ज़ब्त सां हथ चुरांद जो नतीजो आहिनि या वरी इंसानी बेक़ाइदगीअ सबबि पैदा थींदड़ हालतूं आहिनि। फ़र्ज़ करियो त कंहिं बि कमु करण लाइ को कारीगर मुक़ररु करण बजाए ॿ कारीगर मुक़ररु कजनि। उहे ॿई हिक ॿिए ख़िलाफ़ कमु करण जी कोशिश कनि, हिकिड़ो उबतो कमु करे ॿियो सुबतो, त उन जो नतीजो छा निकिरंदो? पक सां नुक़सान ई थींदो। अहिड़ीअ रीति जंहिं बि शइ ते नज़र रखबी त उन में नज़म ऐं ज़ब्त नज़र ईंदो। अहिड़ीअ खोट जी कारण करे उन ते नाकारी असर पवंदा ऐं मनफ़ी नतीजा ई निकिरंदा। अहिड़ीअ तरह ज़िंदगीअ जी हर कार वहिंवार में नज़म ऐं ज़ब्त ज़रूरी आहे। उन खां सवाइ
किथे बि हली न सघिबो, न वरी को लाभ माणे सघिबो। सज़ा ऐं जज़ा, नफ़ो नुक़सान, बेश्त दोज़ख, हयाती मौत सभु असांखे नज़म ऐं ज़ब्त जी पाबंदीअ जो दर्स ॾियनि था। असांखे घुरिजे त पंहिंजी ज़िंदगी नज़्म ऐं ज़ब्त सां गुज़ारियूं।